ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। मां आत्मा निर्भय आहियां। मां आत्मा सदा सुठो सोचण वारी आहियां। अगरि मूंखां कोई भूल थी हुजे त मूंखे क्षमा कजो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि सदा ख़ुदि खे सेफ रखण जे लाइ, जीअं असां माण्हुनि सां ख़ुदि खे सेफ रखंदा आहियूं, या सर्दी गर्मी बारिश मौसम बीमारी अहिड़ी वहिड़ी चीज़ुनि खां ख़ुदि खे सेफ रखंदा आहियूं न, उअं ई बाबा बि असांखे चवनि था कि हिन जीवन में आहे न, ख़ुदि खे फालतू ॻाल्हियुनि मां, फालतू संग सां, फालतू संकल्पनि सां, फालतू इच्छाउनि सां सेफ रखिणो खपे, है न। जो मन में फालतू इच्छाऊं हूंदियूं आहिनि न, इहे करूं इहे वठूं, त हिननि सां ख़ुदि खे बचायो। मतिलबु ॾिसो, संकल्प त कुझु बि अची सघंदो आहे, है न। जेको कहिड़ो बि संकल्प माण्हू खे अची सघंदो आहे, ईअं करूं, लेकिन असांखे पंहिंजे खे ॾिसणो आहे, पंहिंजे शरीर खे ॾिसणो आहे, पंहिंजी ड्यूटी खे ॾिसणो आहे, पंहिंजे कार्य खे ॾिसणो आहे, हर हिकु मौसम खे ॾिसणो आहे। हीअं न जॾहिं जो संकल्प आहे उहो करो। हाणे असांखे वीचार अचे थो असां त आइस्क्रीम खाऊं, है न, त असां खाऊं त बीमार थींदासीं न। हिकु कंहिंखे सूट थींदो आहे भई, ऐं कोई तरीक़े सां खाईंदो आहे। भई आइस्क्रीम खाइण जो बि तरीक़ो हूंदो आहे। या सोचो, कोई सोचे मां अंब खावां, ईअं बसि सोचे, ऐं किथां बि चाहे 1000 रुपए में अंब मिले थो त उहो अंब वठी करे खावां, मूंखे इच्छा थी। हा, जंहिंखे पैसा हूंदा आहिनि, जंहिं वटि फालतू टाइम हूंदो आहे, फालतू कम हूंदा आहिनि, उहो वठी करे खाए बि, है न। त बाबा चवनि था, ॾिसो, हीअं असां कंदासीं त पैसा बि वेस्ट थींदा, है न। ढूंढंदासीं त टाइम बि लॻी वेंदो ढूंढण में, है न। त बाबा असांखे चवनि था कि असांखे ईअं न, कोई बि संकल्प अचे थो त असां हुनजे पुठियां पंहिंजो सॼो जीवन लॻाए छॾियूं। कोई बि फ़ोन अचे थो, कंहिंसां बि ॻाल्हाइण जी इच्छा थिए थी त बसि कमु छॾे बसि फ़ोननि ते वेही रहो। कुझु बि खाइण जी इच्छा थिए थी त बसि खाओ, लेकिन समय मौसम सभु कुझु चीज़ ॾिसी करे उहा चीज़ खाइणी खपे न, ऐं ओतिरी क्वांटिटी में खाइणी खपे। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में न हर चीज़ असांखे ॾाढो सोचे सम्झी करे करिणो आहे, ताकी हिन सां असां पंहिंजे शरीर खे बि सेफ रखी सघंदासीं, पंहिंजे मन खे बि फालतू ॻाल्हियुनि सां सेफ रखो, पंहिंजी बुद्धि खे बि हेॾे होॾे भटकण में न ॾियो, है न। हाणे असांखे संकल्प आयो मां इहे खावां, त असांजी बुद्धि हुन ढूंढण लॻी वेंदी, भई इहा चीज़ हिते मिलंदी आहे, हेतिरे रुपए में मिलंदी आहे,
है न। बसि हिकु बार वीचार आयो हुन में लॻी वञो। भले ठीकु आहे समय अनुसार असांखे इच्छा थिए थी खाओ, लेकिन जॾहिं थिए थी त हाणे इच्छा थिए थी त हाणे ई बसि बाज़ारि में वञी करे ढूंढे करे वठी अचो। ऐं हाणे अगरि ॿियो कुझु कमु करिणो हुजे त माण्हू चईंदो तोखे ईअं चयो तूं वञी करे ईअं चीज़ वठी आ। जीअं सम्झो ॿार आहे, ॿार खे हाणे स्कूल वञण खां पहिरियों हुनखे इच्छा थिए थी की मां इअं खावां, त तव्हां हुनखे छा चईंदा की तूं वञ, मां तोखे ठाहे करे तुंहिंजे लाइ रखंदमि, न त शाम जो न त राति जो, न त पाण होॾे हलंदासीं त खाईंदासीं। ईअं ई वॾनि जे लाइ बि उहे ई नियम आहिनि, है न। माण्हू सोचंदा आहिनि इहे नंढा आहिनि त बसि इहे ई ग़लती था करनि। अॼु नंढो कुझु कंहिं ॻाल्हि जे लाइ ज़िद करे थो मूंखे हाणे वठी ॾियो, ईअं करो, त वॾनि खे बि ॾिसो। अॼु नंढो अगरि ज़िद करे थो की मां मोबाइल ॾिसां त वॾा बि ॾिसनि, वॾा छा था करनि। नंढो वॾो कुझु न आहे, इहे सभु आत्माउनि में गड़बड़ी आहे। अगरि तव्हां चईंदा आहियो की मुंहिंजा ॿार मुंहिंजे कंट्रोल में रहींदा आहिनि, लेकिन तव्हां में घणा अवगुण आहिनि, त तव्हांजा अवगुण बि उन्हनि वटि वेंदा आहिनि, है न। पोइ तव्हां उन्हनि जे अवगुणनि खे ठीकु करण में उन्हनि खे डांटंदव, मारंदव, अपशब्द चईंदव। पहिरियों ख़ुदि त ॾिसो, मूं में बि त इहो अवगुण आहे। चईंदा मां त न कयो, मां त अहिड़ी आहियां, इहो त न थिए, त उन खां परे थी वञो, उन खां परे थी वञो। छो जो जॾहिं तव्हां हुनजी पालना कंदा, हुनखे रोटी पाणी ॾींदा त तव्हांजी बुराइयूं बि हुन में ईंदियूं ई सही। उहो त कोई आत्मा में तव्हां खां ज़्यादा शक्ति हूंदी कंहिं ॿार में। छो जो ॾिसो, सभु माण्हू चईंदा आहिनि न माउ पीउ जी त मञो, माउ पीउ जी त ईअं करो, पर अॼु माउ पीउ में ई ग़लति संस्कार आहिनि त उहो ॿार में ईंदा ई सही, है न। न ईंदा। अगरि ॿारु माउ पीउ वटि ज़्यादा रहे थो त उहो संस्कार धीरे धीरे उनजो उहा आदतियूं ठहींदी वेंदियूं आहिनि। पोइ अगरि उहो समझदार ॿारु हूंदो, चईंदो न इहे त ग़लति आहे, त न कंदो। अगरि ज़्यादा ई सोचंदो अरे मम्मी पापा बि ईअं था करनि त मां छा करां, है न। बचपन बि ॾिसो केॾो मतिलबु नंढो ॿारु केॾो, अगरि हुनखे पतो हुजे इहा ॻाल्हि ठीकु न आहे, इहा ॻाल्हि ठीकु आहे, ऐं माउ पीउ चईंदा रहनि त हुनजो त जीवन ख़राबु, हुनखे त वीचारे खे करिणो ई पवंदो। पोइ जॾहिं वॾो थींदो पोइ पंहिंजे माउ पीउ सां बदिलो वठंदो, या त किनारो करे वठंदो कि हा भई हाणे मां वॾो थी वियमि, हाणे मां पंहिंजो जीवन जी सघंदो आहियां, हाणे त मां हिननि जो चयो न मञंदमि, इहे त मूंखे हेॾा सालनि खां ग़लति कराईंदा आया आहिनि, हाणे त मां न कंदमि, है न। ॿार खे अगरि कुझु न खाइणो आहे, सम्झो कंहिंजो माउ पीउ नॉन वेज खाईंदो हुजे ऐं ॿार खे न खाइणो आहे, लेकिन माउ पीउ ज़बरदस्ती हुननि खे नॉन वेज खाराए, है न। पोइ जॾहिं वॾो थींदो त हुनखे लॻंदो कि हाणे त मां वॾो थी आहियो आहियां, हा मां त न खाइणु चाहींदुमि, पर मुंहिंजा माउ पीउ मूंखे खाराईंदा हुया, त सॼो पाप माउ पीउ ते पवंदो, है न। ईअं न सम्झो ॿार ते पवंदो, माउ पीउ ते पवंदो। जेसि ताईं ॿार पूरी रीति सम्झ न आहे उनखे, है न, पूरी रीति सम्झ न आहे, ऐं असां बि उन ते ध्यानु नथा ॾियूं, असां बि उन सां उनखे उल्टो सुल्टो चऊं था, करूं था, उनखां कुझु बि उल्टो सुल्टो करायूं था, हा भई नॉन वेज त खाइणो खपे, इहे त खाइणो खपे, हीअं त चइणो खपे, हीअं त करिणो खपे, त हुनजो पूरो पाप माउ पीउ ते पवंदो, या जंहिंजे बि परवरिश में उहो रहियो आहे उन वटि पवंदो। जॾहिं ॿारु समझदार थी वेंदो आहे न, इहा चीज़ ग़लति आहे, इहा चीज़ सही आहे, उनखे न करिणो खपे। अगरि समझदार न आहे, बचपन में त खाराए, लेकिन सम्झ अची वई हुन खां पोइ उहो छॾे, त पोइ उन जेको बि खाधई कई उहो सभु पाप माउ पीउ ते पवंदो। न कई बार थींदो आहे न
कॾहिं माउ पंहिंजे ॿार खे कंहिंजे लाइ भड़काए छॾंदी आहे, कॾहिं पीउ पंहिंजे ॿारनि खे कंहिंजे लाइ भड़काए छॾंदो आहे, है न। त ॿार छा कंदा, चईंदा अगरि माउ पीउ जे चए ते न हलंदासीं त असां काॾे वेंदासीं। ऐं उन्हनि खे अगरि बचपन में एॾी सम्झ न आहे त उन्हनि जे दिमाग़ में त इहे ई वेही रहियो न, इहे ख़राबु आहे। कॾहिं बि असांखे पंहिंजे ॿारनि जे मथां या कंहिंजे मथां बि या कंहिंखे बि ईअं न चइणो आहे इहे ख़राबु आहे, इहे हीअं कंदो आहे, न। तव्हां सां हुनजो हिसाबु किताबु आहे। कोई बि इंसानु हुजे, सम्झो हुन सां अगरि तव्हांजो कोई हिसाबु किताबु आहे त तव्हां सोचो था अरे हिन में सां ईअं कई, इहे अहिड़ो आहे। अगरि कुझु ज़्यादा ई गड़बड़ी आहे त पंहिंजे ॿारनि खे भले असां सावधान करूं कि न न हिननि सां न ॻाल्हायो, न कोई ॻाल्हि कोन्हे, लेकिन ज़्यादा छा ॻाल्हाइण कंहिंसां, लेकिन हुनजे दिमाग़ में इहे न भरणो आहे कि इहे ख़राबु आहे, है न। बसि हुनखे ज़्यादा कंहिंसां न ॻाल्हाइणो खपे। हा कोई बि न। अॼुकल्ह त ॾिसो संबंधनि सां बि ज़्यादा न ई रखो त ठीकु आहे, रखण बि ठीकु आहे, न रखण बि ठीकु आहे, छो जो अॼुकल्ह कंहिंजो पतो नथो लॻे। लेकिन असां हिकु नेगेटिव सोच न रखूं, असां हिकु नेगेटिव सोच न रखूं, असां सदा सुठो ई सोचूं, लेकिन त बि सावधान थी करे हलणो ई पवंदो आहे, छो जो दुनिया ई अहिड़ी आहे न। त अहिड़ी दुनिया, कीचड़ जहिड़ी दुनिया आहे, त हुते संभली करे हलणो आहे, किथे असांजे मथां कीचड़ न लॻी वञे। लेकिन प्लस हिन में रहंदे हुए नेगेटिव बि न सोचणो आहे कि अरे इहा वरी मूंखे कीचड़ न हणी छॾे, है न। ॾिसो दुनिया ॾाढी ई दलदल में जीअं त सभु आहिनि, त हिन करे बाबा चवनि था ॾाढो सोचे सम्झी करे हलणो आहे। पंहिंजी बुद्धि खे हमेशह, पंहिंजे मन ऐं बुद्धि खे, जीअं तव्हां ॿिया संगनि सां ख़ुदि खे बचाए रखंदा आहियो न, ॿियनि ॻाल्हियुनि सां ख़ुदि खे बचाए रखंदा आहियूं, हीअं असांजे मन ऐं बुद्धि में बि न अचणी खपे। अगरि असांखे पतो आहे इहा ॻाल्हि ठीकु न आहे त असांजे मन में बि हुन जा वीचार न अचणा खपनि, असांजी बुद्धि बि होॾे न वञणी खपे, है न। त हिन सां छा थींदो, असांजे मन बुद्धि जो भटकणु बंदि थी वेंदो, ऐं असां पंहिंजो कमु टाइम सां करे सघंदासीं न। अगरि असां चाहियूं त, अगरि असां ॾिसूं त असां वटि हेॾो कमु न आहे, लेकिन जो असां फालतू ॻाल्हियूं सोचे करे पंहिंजो टाइम वेस्ट कंदा आहियूं, 1 घंटे जी कम खे असां 2 घंटा लॻाईंदा आहियूं, त इहे ग़लति आहे। टाइम खे बि बचायो, ॾाढो टाइम बची सघंदो आहे, हुन में तव्हां ॾाढो कुझु कम बि करे सघंदा आहियो, है न। टाइम बि बचाइणो आहे, कम बि करिणो आहे, हीअं न असां फ्री आहियूं छा करूं। सोचो भई हाणे मां फ्री आहियां, कुझु कमु आहे, तव्हांखे ज़रूरु कुझु न कुझु कमु दिमाग़ में ईंदो, हा इहे थी करे वठां, इहे थी करे वठां, इहे थी करे वठां, इहे थी करे वठां। कमु छो न आहे, घर में ॾाढो कमु हूंदो आहे। अगरि हिकु इंसानु चाहे कि मूंखे कमु करिणो आहे त कमु ॾाढो आहे, है न। सिर्फ़ु असांखे करण में आलस न करिणो आहे, करण में अहंकार न ॾेखारिणो आहे कि मां ईअं कंदमि छा, है न। कॾहिं कंहिं कम जे लाइ माण्हू चवंदो न मां कंदमि छा, जॾहिं आहे कमु त करे ॾिसो छा आहे जो, है न। त हीअं बाबा चवनि था, हिन सां छा थींदो, असांजी बुद्धि बि ठिकाने ते रहंदी, मन बि फालतू ॻाल्हियुनि में न भटकंदो, त उहा उनजी शक्ति खे असां वेस्ट न कंदासीं, उहा सेफ थी वेंदी। त बुद्धि जी ॾाढी संभाल करणी आहे, जीअं माण्हू चवंदा न ॿारनि जी संभाल करो, हाणे दुनिया में ईअं आहे, हर हिकु ख़ुदि जी संभाल करे, सर्दियुनि में संभाल करे, उहो भॻवान छा चवंदा आहिनि कि पंहिंजी मन बुद्धि जी संभाल करो, पंहिंजे मन जे वीचारनि खे वेस्ट न थियण ॾियो, फालतू न सोचो, है न। जेतिरो थी सघे न रोब जो संस्कार न रखो, रहम जो संस्कार रखो। इन समय न रहम जी ज़रूरत आहे माण्हुनि खे,
असां किथे किथे रोप कंदा आहियूं न, हीअं न कर, हीअं न कर, हीअं करिणो खपे, हीअं करिणो खपे, ख़ासि कर ॿारनि खे, है न। छो जे अॼुकल्ह ससु अगरि नुंहं खे चईंदी त नुंहं त अलॻि थी करे वेही रहंदी, चईंदी हे मथो थी खाए मुंहिंजो, मूंखे अकुलु न आहे छा, है न। लेकिन उहो ई मां ॿार खे सेखारींदी, लेकिन ॿार ईअं चई न सघंदो, है न। हिकु ॿार खे चलो था पंहिंजे ॿारनि खे रोज़ु रोज़ु कहिड़ी ॻाल्हि यादि ॾियाराईंदा आहियो, रोज़ु रोज़ु उन्हनि खे सम्झाइणो पवंदो आहे न। स्कूल मां अचनि, स्कूल में सुबुह जो उथंदा त उनखे गाना ॻाई मोकिलींदा आहियो, स्कूल में टीचर कंदी आहे, हीअं न कबो आहे, हीअं न कबो आहे, हीअं न कबो आहे, हीअं पढ़ो, हीअं लिखो, हीअं करो। घर में अची त माउ पीउ, हिकु माउ अलॻि, पीउ अलॻि, भाउ भेण अलॻि, पोइ अगरि हुनजी ॻाल्हियूं तव्हां फ़ोननि ते ॿियनि खे ॿुधायो त उहो अलॻि, न केॾो फ्रस्ट्रेट थी वेंदो न इंसानु, की हीअं न करिणो खपे। ॿारु ईंदो चईंदसि हथ धो, हथ न धोईंदो, रोज़ु हुनखे सम्झाईंदा आहियूं हथ धो, हथ धो, हथ धो। अगरि हुनखे रोज़ु रोज़ु चइणो थो पए, ऐं जेसिताईं हुनखे उहा हथ धोइण जी इम्पोर्टेंस सम्झ में न अची वेंदी न। ॾिसो अॼुकल्ह दिमाग़ु केॾो माण्हुनि जो हेॾे होॾे घुमे थो न। हाणे ॿारु स्कूल में त वेंदो, स्कूल में टीचर कॾहिं छा पढ़ाईंदी, कॾहिं छा पढ़ाईंदी, हुनजो हुन समय दिमाग़ु लॻियो अलाए काॾे हुनजो दिमाग़ु भटके, पोइ शरीर सां त स्कूल हुयो, लेकिन मन में त ॿिया वीचार पिया हलनि, बुद्धि त ॿी जॻह भटके पई न। वरी घरु आयो, वरी घरु उहा अञा ताईं पंहिंजी मस्ती में मस्तु, अलाए छा छा सोचे थी हुनजी आत्मा, ऐं असां सोचूं था हीअं कर, हीअं कर, हीअं कर, पर उहो ऑलरेडी थकल आहे। हिकु त शरीर सां बि थकल, ॿियो आत्मा बि ॾाढी थकल आहे, है न। त बाबा असांखे चवनि था ईअं ई असांखे जीवन में सदा यादि रखिणो खपे कि असां सभु आत्माऊं हिते पाठ वॼाइणा आहियूं। वॼाईंदे वॼाईंदे असां सभिनि आत्माउनि में परमात्मा जा गुण शक्तियूं हुया, असां सभिनि आत्माउनि में परमात्मा जा गुण शक्तियूं हुया, लेकिन आहिनि न। पर ॾिसो हिकु ॿार खे, हिकु नुंहं खे अगरि हिकु ससु चए त हुनखे चिड़ थी मचे, है न। घर में हा हल्लो करे ॾींदी कि मूंखे रोज़ु रोज़ु ईअं थी चए, सॼो ॾींहुं हीअं थी चए। त हिकु ॿार खे घणा ॼणा उहे ई ॻाल्हियूं रोज़ु रोज़ु चईंदा आहिनि, ॾिस वरी ईअं नथो करे, वरी ईअं नथो करे, वरी हथ धोत, रोटी खाधी, वरी हीअं करे आए, वरी बाथरूम वेंदो त चईंदो फ्लश करे आए। बार 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 हुनखे चइणो ई थो पए, उहो ख़ुदि पंहिंजी मस्ती मस्त आहे, हुनखे उहो ध्यानु ई न आहे। त जीअं नंढनि जो हाल आहे न, ईअं वॾनि जो बि हाल आहे, है न। स्पेशली जो जेसिताईं नुंहं सिखे, हिकु सिंसियर नुंहं हूंदी आहे सिखण वारी, त हुन सां एॾो मथो न हणिणो पवंदो, उहा सम्झी वेंदी आहे न, ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे न। लेकिन अगरि हिकु अञा मेच्योरिटी न आई आहे, है न, कॾहिं बि पंहिंजी नुंहरुनि खे ईअं न चओ कि नंढी आहे सिखी वेंदी, न। हमेशह हुनखे ईअं ॾिसणो आहे भई हिनखे सिखणो ई आहे, सिखी वेंदी न, हिनखे सिखणो ई आहे, है न। न त ईअं नंढी नंढी करे त नई आहे, नंढी नंढी आहे, जेतिरो जल्दी सिखी वञे। हाणे ॿार त हाणे ॿारनि जे लाइ पोइ एॾो स्ट्रिक्ट छो था थियनि कि अॼु सिख, अॼु कर, अॼु न कर त तोखे डांटंदासीं, मारंदासीं। ऐं वरी हुनखे त केॾा ॼणा चईंदा आहिनि, है न। वरी तव्हां फ़ोननि ते कंहिंखे ॿुधायो, उहो बि चईंदा अच्छा इहे अहिड़ो आहे। मतिलबु हिकु ॿार खे तव्हां केॾो हुनजी ग़लतियूं, हुनजी जेकी बि मिस्टेक्स आहे, तव्हां हुनखे कहिड़ो पॉइंट आउट कराईंदा आहियो, टीचर कराईंदी, माउ पीउ कराईंदा, पोइ तव्हां अगरि कंहिं संबंधी जे साम्हूं बि चई छॾो त बि ॿार छा सोचंदो आहे
कि हा मुंहिंजी ग़लती आहिनि, इहे वॾा आहिनि त सही था चवनि, मां अहिड़ो आहियां, न। लेकिन अॼुकल्ह जा नुंहरियूं वॾा थी वेंदा आहिनि शादी खां पोइ ईअं सम्झंदा आहिनि, न सम्झंदा आहिनि, न। त हिकु ॿार खे तव्हां केॾो टॉर्चर कंदा आहियो, न। अॼु ॿार ज़्यादा मोबाइल में छो मस्तु आहिनि, अॼु ॿार माउ पीउ जो छो था पुछनि, जीअं अॼुकल्ह जी नुंहरियूं ॿुधी नथा सघनि, अॼुकल्ह जा वॾा शादी करण खां पोइ पुट नथा ॿुधनि, उहे ई नंढा ॿार नथा ॿुधनि, न। छो जो अॼुकल्ह माण्हुनि खे ॿुधण जो इंट्रस्ट न आहे, कि छा ॿुधण जो इंट्रस्ट न आहे, कि ईअं कर। लेकिन ॾिसो अॼु ॿार आहे, उनखे असां न चईंदासीं हथु न धो, मतिलबु हथु धो, सॉरी, उहो ख़ुदि बि नथो धोए, त असांखे त चइणो पवंदो, न। छो जी उन ई हथनि सां वरी रोटी खाईंदो, वरी बीमार थींदो, वरी असांखे उनखे डॉक्टर ॾे वठी वञिणो, ऐं उहो सिखे बि नथो, उनखे सम्झ में बि नथी अचे कि हा भई हथ धोइणा आहिनि, है न। छो जो हुनजो दिमाग़ अञा त स्कूल मां आयो आहे, इहे खेॾी, इहा पढ़ाई में त न हूंदो, पढ़ाई में त ॾाढे घटि ॿारनि जो हूंदो आहे, कि स्कूल मां ईंदे बि उहो सोचनि कि हा अॼु टीचर इहे पढ़ाई, हिन जो मतिलबु इहो आहे, हिकु इंट्रस्ट ईंदो आहे, न। उहो न आहे, न। अॼु असां हीअं कयो, कंहिं बि ॿार खां पुछो 90% ॿार छा चईंदा, हुन खां पुछे स्कूल में छा कयो, अॼु असां ईअं कयो, टीचर हीअं कई, वरी हुन हीअं कई, अरे पढ़ाई छा कई उहो पतो न आहे, न। त हुननि जो खेॾण ऐं हिननि फालतू ॻाल्हियुनि में ई इंट्रस्ट आहे। 10% ॿारनि खे सिंसियरिटी सां उहो पढ़ी लिखी करे ईंदा आहिनि, जो ईंदे ई चईंदा आहिनि हा मम्मी असांखे अॼु ईअं पढ़ाई, मूंखे इहो होमवर्क करिणो आहे, अॼु इहो करिणो आहे। ॿियो स्कूल में छा कयो, मस्ती वस्ती, उहो पतो न आहे, पर मूंखे इहो कमु करिणो आहे, जल्दी किताबी खोले पढ़ाई पढ़ंदो, हा। ईअं ई सिर्फ़ु 10% माण्हू अहिड़ा हूंदा जेके सत्संग कीर्तन भॼन भक्ति में पाठ पूजा कंदे हुए बि उहो जो ॿुधनि था उहो सम्झंदा हूंदा कि हा असांखे अॼु असां ईअं सिखियो कि कणो कणो बि वेस्ट न करिणो, मतिलबु उहो कर्मनि में लाहींदा, है न। त अगरि तव्हांखे लॻे थो तव्हांजो ॿारु नथो पढ़े, नथो करे, ॾिस वरी खेल कूद जी इहे ई ॻाल्हियूं आहे, पढ़ाई छा करे आहे, सिखी छा आहे, झटि चईंदा आहिनि न ॿारनि खे त माण्हू, हुन समय ख़ुदि खे बि पुछो कि हा अॼु मां छा पढ़ी आहियां। अगरि तव्हां अगरि सम्झो तव्हांजा ॿार पढ़ंदा न आहिनि, तव्हां अगरि उनखे बार बार चईंदा आहिनि हीअ पढ़े ई नथो, छा कंदो जीवन में, हीअं हूअं, या माण्हुनि जे साम्हूं बि चईंदा आहिनि, हुन समय ख़ुदि खे चओ कि मां अॼु जेको बि सत्संग कीर्तन या ज्ञान ॿुधायो हुन मां केतिरी ॻाल्हियूं मूंखे यादि आहिनि, है न। इहे बि त इम्पोर्टेंट आहे, न। पहिरियों त इहे ॻाल्हियूं इम्पोर्टेंट, छो जी जीवन में त इहे ई ॻाल्हियूं कमु ईंदियूं, न, है न। मेन पहिरियों त इहे ॻाल्हियूं कमु ईंदियूं। अॼु माण्हू पढ़ियलु लिखियलु बि आहे, पैसो बि आहे, लेकिन अगरि सुठी ॻाल्हियूं दिमाग़ में न आहिनि, अगरि असांजे बुद्धि में सुठी ॻाल्हियूं न आहिनि, फालतू ॻाल्हियूं ई आहिनि, त असां केतिरो बि पैसो हुजे, केतिरो बि सुठी जॉब लॻी हुजे, केतिरो बि सुठो जीवन हुजे, पर वेस्ट आहे। छो जी जेसिताईं पॉज़िटिविटी न आहे, न, जेसिताईं सुठा वीचार न आहिनि, सुठी सोच न आहे, सुठो बोल न आहे, सुठा कर्म न आहिनि, त जीवन में मज़ो न आहे माण्हुनि खे, है न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि सदा सोचो कि असां जीअं ॿियनि ॻाल्हियुनि सां ख़ुदि खे सेफ रखंदा आहियूं, त असां पंहिंजे मन खे बि फालतू ॻाल्हियुनि सां सेफ रखंदा आहियूं, पंहिंजी बुद्धि खे बि हेॾे होॾे न भटकणु ॾींदा आहियो कि जाॾे बि वञे, कॾहिं हेॾे वञे, कॾहिं हिन वटि वञे, कॾहिं हिन संबंधी वटि वञे, कॾहिं पुठियां वञे, हा ईअं थियो हुयो, है न। कोई पुराणी ॻाल्हि अगरि असां सोचंदा आहियूं न, हा ईअं कयो, त मतिलबु हुन समय असांजी बुद्धि उन्हनि ॻाल्हियुनि में हली वई, उहो पुठियां हली वई, पोइ उनखे वापसि
हाणे जो समय ॾिसंदी आहे त हुनखे मज़ो न ईंदो आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि कि घर गृहस्थी में रहंदे हुए जो माण्हू फ़ोननि ते ॻाल्हाईंदा आहिनि न, उहो ठीकु न आहे। छो जी अगरि तव्हां पंहिंजे कंहिंसां बि ॻाल्हाईंदव न त हुन समय तव्हांजो दिमाग़ु हुन माण्हू सां गॾु हुन जॻह उहो जो तव्हांखे ॿुधाईंदो आहे। चाहे फ़ोननि ते ॻाल्हाइण या ज़्यादा इंटरनेट यूज़ करणु जीअं वॾनि जे लाइ बि सेफ़ न आहे त नंढनि जे लाइ बि सेफ़ न आहे। छो जी आत्मा में दिमाग़ु त नंढनि में बि आहे, वॾनि में बि आहे, है न। अॼु अगरि तव्हां पंहिंजी साहेड़ियुनि सां ॻाल्हाईंदा रहंदव, पंहिंजे पीअर घर में माउ पीउ सां ॻाल्हाईंदा रहंदव, अगरि तव्हां इहे कोई तव्हांखे ॿुधाए असां हीअं कंदा आहियूं ऐं तव्हांखे लॻे भई उहो ॿुधण में ई तव्हांखे ॾाढो मज़ो थो अचे या उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि जी टेंशन थी थिए, त तव्हां जिते रहंदा आहियो न हुते तव्हां ख़ुशि न रही सघंदा आहियो। छो जी तव्हांजो दिमाग़ु ज़्यादा समय त हुननि वटि ई रहे थो न, दिमाग़ु बुद्धि, है न। जीअं सम्झो हाणे असां कोई प्रोग्राम ॾिठो विदेश जो, भई हीअं थींदो आहे, त असांजी थोरो समय असांजी बुद्धि न विदेश में पहुची हुई, पोइ असां हिते ईंदा आहियूं, उहा बुद्धि हेॾे आई भारत में, पंहिंजे घर गृहस्थी पंहिंजे मोहल्ले पंहिंजी भारत खे ॾिसंदव त तव्हांखे मज़ो न ईंदो। त सोचो अॼुकल्ह एॾा सारा माण्हू जीवन में परेशान छो आहिनि, सुखी छो न आहिनि, ख़ुशि छो न आहिनि पंहिंजे जीवन सां। हुन जो मेन कारण आहे फ़ोन, मोबाइल, इंटरनेट, है न। कुझु सिखण लाइ भले ॾिसो मोबाइल, हा भई हीअ चीज़ ईअं ठाहींदी, हाणे मां हीअ ठाहियां थी, मूं वटि जो आहे मां हुन सां ठाहींदमि, हीअं न हुन वटि हीअ कढ़ाई हुई मूं वटि त आहे न, हुन वटि इहे चीज़ूं हुयूं मूं वटि त आहे न, तव्हां सिखी वरितो न। हाणे तव्हां वटि जो आहे उहो करो, तव्हां वटि जो बि आहे उहो करो। तव्हांखे कोई प्रॉब्लम ॿुधाए थो, हा भई असां सां हीअं थी वियो, चलो ठीकु आहे, हुन लाइ अरदास प्रार्थना करो, बाबा खे चओ, बसि ख़तमु ॻाल्हि। तव्हांखे तव्हांजी साहेड़ी चए थी मां त जॉब कंदी आहियां, मां त हीअं कंदी आहियां, मुंहिंजे घर त माई ईंदी आहे, मूंखे त कुझु कमु ई न करिणो पवंदो आहे। चई त सुठो, तुंहिंजो भाग्य, तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, मूंखे त करिणो आहे झाड़ू पोछो, है न। ऐं असां उहो ई सोचंदा रहूं, हा ॾिस मुंहिंजी साहेड़ी केॾो जीवन सुठो अथसि, कुझु कमु ई न, बीमारियूं बि उन्हनि खे ज़्यादा थींदियूं, है न। कुझु कमु न कंदियूं त कुझु त कंदियूं हूंदियूं न, असां पूरी हुनजी राम कहानी थोरी ॼाणंदा आहियूं, हुन सां गॾु रहिया आहियो छा तव्हां। हू चए थी मां कुझु बि न कंदी आहियां, कॾहिं कॾहिं माण्हू ॻाल्हियूं बि ठाहींदा आहिनि, कुझु न कंदी हूंदी त उहा नुंहुं वणंदी हूंदी पंहिंजे हुननि खे, कुझु त कंदी हूंदी, या त ॾाढी हाई फाई माण्हू हूंदा जंहिंजा कोई बि कुझु कमु न कंदा हूंदा, भई घर में ॾाढा माण्हू हूंदा कमु करण वारा, त उन्हनि जी त लाइफ स्टाइल ई अलॻि आहे। अगरि असां उन्हनि जे रहणु चाहियूं त असांजो जीवन ख़राबु थी वेंदो। अगरि तव्हांजे घर में एॾी फैसिलिटीज़ न आहे, तव्हांखे त ख़ुदि ई झाड़ू पोछो करिणो ई आहे, ऐं तव्हां चओ मुंहिंजी साहेड़ी त झाड़ू पोछो बि न कंदी आहे, मां छो करां, मां ईअं थोरी, मां नौकराणी थोरी आहियां, उहो त हेॾा पैसा, हुन त इहे कपिड़ा पाईंदी आहे, उहो त इहे पर्स वठी आई, त जीवन ख़राबु थी वियो न। त हिन करे ई बाबा चवंदा आहिनि कि भले ॾिसो, भले ॿुधो, भले ॻाल्हायो, लेकिन तव्हां पंहिंजी मन ऐं बुद्धि खे सेफ रखो, हुननि जे प्रभाव में न अचो, न त तव्हांखे जो आहे न जीवन में हुन जो बि सुख न वठी सघंदा। हर हिकु पंहिंजे भाग्य जो खाईंदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे सदा जो लक्ष्य रखंदा आहियूं उन प्रमाणे असांजा लक्षण बि हुजणा खपनि, है न। त बाबा चवनि था कि सदा जो लक्ष्य असां जीवन में रखंदा आहियूं उन अनुसार ई हलंदा रहंदासीं त
असांजे कर्मनि सां असांजे जीवन सां माण्हू सिखंदा, है न, कि भई छो जी अगरि असांजो लक्ष्य हिकु हूंदो आहे न, भई अगरि कोई लक्ष्य ठाहे वठे कोई ॿार कि हा मूंखे मार्क्स जे लाइ न पढ़णो आहे, लेकिन मूंखे इहे जेकी बि किताबियूं आहिनि हिन में जो बि कुझु लिखिणो आहे लिखियलु आहे उनखे पढ़ी करे सम्झणो आहे, हिनखे जीवन में धारण करे हलणो आहे, सुठी सुठी ॻाल्हियूं। मार्क्स जे लाइ मां नथो पढ़ां, लेकिन हा भई ईअं थियो हुयो ईअं थियो हुयो, कॾहिं पंहिंजे ॿारनि सां गॾु बि वेही करे पुछो, हा भई इंग्लिश में कहिड़ो चैप्टर आयो, हुनजो अर्थ छा आहे, हिंदी में छा पढ़ियो, हुनजो अर्थ छा आहे, ईअं हिन चैप्टर जो मतिलबु छा आहे, साइंस में हिन में, त उन्हनि खे बि सम्झ में ईंदो। ईअं ई पंहिंजे जीवन में बि कोई लक्ष्य हुजणो खपे कि हा मूंखे पंहिंजे जीवन में, मूंखे पंहिंजे घर गृहस्थी में सुख शांती खपे, चाहे कोई बि ॻाल्हि अची वञे, लेकिन मां कॾहिं दुखी परेशान न थींदमि, है न। सभिनि खे ई चओ भई पंहिंजे की कोई बि ॻाल्हि थी वञे न, असां कॾहिं दुखी न थींदासीं, हुनखे हीअं हीअं सॉल्व करे वठंदासीं। त हुन प्रमाण हलंदव त माण्हू बि तव्हां सां सिखंदा। स्लोगन आहे, सर्व जी निराशाउनि जो अंधकार दूर करण वारा ज्ञान दीपक ठहूं। जीवन में जो भी कई आत्माउनि खे कई निराशा आहिनि अॼुकल्ह, कि मां हीअं न करे सघंदी आहियां, मां हीअं न करे सघंदी आहियां, मूंखे हीअं न मिलियो, मूंसां हीअं थियो, त उन अंधकार में ई आहिनि, त हुनखे दूर करण वारा तव्हां ज्ञान दीपक ठहो। मतिलबु कोई बि तव्हांखे चए न मूंसां हीअं थियो, त हुनजे दुख में दुखी न थियो, उन माण्हू जे लाइ बुरो न सोचो जंहिं बि हुन सां बुरो कयो। हाणे त हुनजो कई हाणे जेकी बि आत्मा असांखे दुख ॿुधाए थी, निराशा ॿुधाए थी, उनजे लाइ पॉज़िटिव ॻाल्हि कहिड़ी आहे, ताकी उहो बि उन निराशा खां मुक्त थी वञे ऐं पंहिंजो जीवन सुठी रीति जी। त अगरि असां कंहिंजी निराशाउनि खे बाबा जे ज्ञान सां, बाबा जी शक्ति सां दूर करे छॾंदा आहियूं, भई सम्झो कोई ॿार आहे, को ॾाढो निराश थी वियो, हुनजा घटि मार्क्स आया, तव्हां हुनखे सम्झायो, हुनखे कुझु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, त हुनजी उहो मूड ऑफ ख़तमु थी वियो, उहो ख़ुशि थी वियो, सम्झी वियो कि हा ईअं ठीकु आहे, हाणे मां ईअं सोचंदमि। त जीअं तव्हां छा कमु कयो, ज्ञान दीपक जो कमु कयो, मतिलबु हुनजे जीवन में निराशा खां उजियालो लाए छॾियो। त ईअं ई बाबा चवनि था, सर्व जी निराशाउनि जो अंधकार दूर करण वारा ज्ञान दीपक ठहो। ओम शांति। बाबा खे यादि करो,